الله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. شهر رمضان الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان. فمن شهد منكم الشهر فليصمه، ومن كان مريضا أو على سفر فعدة من أيام أخر. يريد الله بكم اليسر ولا يريد بكم العسر، ولتكملوا العدة ولتكبروا ولتكملوا العدة ولتكبروا الله على ما هداكم ولعلكم تشكرون. وإذا سألك عبادي عني فإني قريب أجيب دعوة الداعي إذا دعان. فليستجيبوا لي وليؤمنوا بي لعلهم يرشدون. فليستجيبوا لي وليؤمنوا بي لعلهم يرشدون. صدق الله العظيم. सुभान अल्लाह सुभान अल्लाह। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलामु अलैकुम। माहिया किरण मीर ता सबनन के भलीकार करे रही आया इफ्तार स्पेशल ट्रांसमिशन मेहमान रमज़ान में जीअं त तव्हांखे ख़बर आहे त अॼु माशाअल्लाह सां नओं रोज़ो थी वियो आहे। वक़्तु वाक़ई तेज़ी सां गुज़री रहियो आहे, का ख़बर ई नथी पए। ऐं जीअं त एहतिशाम कल्ह बि चयो हुयो
त इंतज़ारु हुयो असांखे ख़ैर सां रमज़ान जो ऐं हफ़्तो बि थी वियो, ॾिनाओ रोज़ो बि थी वियो। पहिरियों अशरो रहमत जो ॾिणु बसि ख़तमु थियण वारो, बाक़ी हुनजो हिकिड़ो रोज़ो वरी पोइ ॿिए अशरे में असां दाख़िल थी वेंदासीं। त दुआ आहे त अलाह साईं सभिनीनि खे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे ऐं रहमतूं जेतिरियूं बि समेटे सघो था हिन महीने में, बरकतूं समेटे सघो था त समेटे वठो। ऐं ॿी ॻाल्हि इहा ज़रूरु हिते चवणु चाहींदसि त जीअं असां सभिनीनि जो ख़्यालु कंदा आहियूं त सभिनि खां पहिरियां जेके असांजा जेके पाड़ेसिरी आहिनि उन्हनि जा हक़ वधीक हूंदा आहिनि। सो अॼु असां पंहिंजो टॉपिक बि इहो ई खणी हलंदासीं त पाड़ेसिरनि जा हक़ कहिड़ा आहिनि। जेके असांजा इस्लामिक स्कॉलर हिते मौजूदु आहिनि उन्हनि खां ज़रूरु इन बारे में असां पुछंदासीं ऐं मूंसां गॾु आहिनि। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जी मां तव्हांजो पंहिंजो इत्तिशाम अफ़ज़ल अॼु बि तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितरीनु जेके से ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि ऐं तमामु बहितरीनु टॉपिक असां अॼु रखियो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाड़ेसिरी सां, पंहिंजे पाड़े सां कीअं पेश ईंदा हुआ, हुनजो कीअं उन्हनि सां रवैयो हूंदो हो। जेकॾहिं असां उनखे बि अपनाईंदासीं न त असांजी ज़िंदगी संवरजी वेंदी। बिल्कुलु ईअं छो त पाड़े वारनि में काफ़ी अॼुकल्ह इहो हले पियो माहौल में, त इहो न ॾिसबो आहे त हीअ पाड़ेसिरी आहे मुंहिंजो, जेकॾहिं हुनजो ख़्यालु कयो वञे, गॾु रहणो आहे, गॾु रहणो आहे। पर तॾहिं बि ॾिसंदा आहियूं त हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं हूंदे बि हुनजा रोज़ मसइला मसाइल उन बारे में असां वधीक डिस्कस त पंहिंजे अलामा साहिब सां कंदासीं। अॼु असां सां तमामु मुहबत कंदड़ ऐं असांजे शफ़क़त जो हथु रखंदड़ असां सां अॼु आहिनि असांजी हज़रत अल्लामा मौलाना साईं मुफ़्ती ग़ुलाम मोहम्मद नईमी साहिब। जहाँ साईं जन खे वेलकम भलीकार। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम रहमतुल्लाह। कीअं अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि आहियो, तबी सही। अल्हम्दुलिल्लाह। रमज़ान कीअं गुज़रे पियो? शुक्र अल्लाह जो ऐसा माशाल्लाह। जी रहमत जो अशरो माशाल्लाह तव्हांजे ख़ैर सां गुज़रे पियो। ऐं रमज़ान जी तव्हांजी रूटीन छा हूंदी आहे? अल्हम्दुलिल्लाह रमज़ान शरीफ़ जी रूटीन बस अल्लाह क़बूल फरमाए। सुबुह शामी अल्लाह उनजे रसूल जो ज़िक्र आहे, तलावत आहे, नमाज़ आहे, दर्स आहे ऐं तरावी नमाज़ आहे। अल्लाह पाक असांखे बि ईअं नसीब फरमाए त असां बि ईअं नमाज़ पढ़ूं, वधि खां वधि इबादत कयूं, कसरत सां दुरूद पाक जो नज़रानो पेश कयूं। अल्लाह साईं असांखे तौफ़ीक़ अता फरमाए। माना इहो हूंदो आहे त असां हिते ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, जेके नातूं थींदियूं आहिनि असांजे नाज़रीन ताईं पहुचनि थियूं। मक़सदु त इहो ई आहे त अमल कयो वञे। बेशक असली ॻाल्हि इहा ई आहे त उन ते अमल। इहा ई ॻाल्हि आहे न त असां सभु चाहींदा आहियूं त असांजी ज़िंदगी में इहो सभु कुझु थी वञे, पर ॻाल्हि उहा ई अची वेंदी आहे अमल कोन कंदा आहियूं। हा, ख़्वाहिश रखंदा आहियूं पर अमल न कंदा आहियूं। हा, बस मां इरादो कयो त अल्लाह पाक तव्हांजी मदद फरमाईंदो। अल्लाह साईं खां इहो दुआ घुरो त अल्लाह साईं असांखे हिमत ॾिए त रमज़ान में असां रोज़ा बि रखूं, इबादत बि कयूं। रमज़ान में जीअं रमज़ान जो महीनो गुज़रे त वरी 11 महीना असांजा रमज़ान वारी ज़िंदगी गुज़ारियूं, अख़्तियार कयूं। असां सां गॾु जन ट्रांसमिशन जो आगाज़ कंदा आहिनि तिलावत कलाम पाक जो साईं कारी महमूद हसन साहब। तव्हांखे पंहिंजी प्रोग्राम में भलीकार चऊं था। हिन पासे बैन अल-अक़वामी नेशनल अवार्ड याफ़्ता सना ख़ान मुस्तफ़ा सां गॾु आहिनि साईं जनाब मोहम्मद अफ़सर शेख साहब। आपको भलीकार वेलकम चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में। ऐं तमामु बहितरीनु असांजा दोस्त आहे जनाब अब्दुल रज़ाक हुसैनी साहब। तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार वेलकम चऊं था। सभ खां पहिरियां मुंहिंजे ख़्याल में त जो टाइम बि असां कुझु ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु टेक्निकल प्रॉब्लम्स थी वेंदियूं आहिनि कॾहिं कॾहिं। सो थोरी लेट सां आया आहियूं। सो चाहींदासीं त वधि खां वधि असां नातूं ॿुधूं ऐं साईं जन खां कुझु असां इल्मु बि पिरायूं ऐं कुझु असां बि सिखूं, असांजे इल्म में बि इज़ाफ़ो थिए। जी किरन। हिते मां हिकिड़ी हदीस शरीफ़ पढ़णु चाहींदमि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो इरशाद मुबारक आहे त तव्हां मां को बि मोमिन नथो थी सघे एसी ताईं जो पंहिंजे मुसलमान भाउ लाइ उहो पसंदि नथो करे जेको हू पंहिंजी ज़ात लाइ पसंदि थो करे। त इहा वाक़ई हक़ीक़त ॻाल्हि आहे त हिते त मतिलबु नफ़्सा नफ़्सी जो दौरु आहे ऐं हर कोई हिक ॿिए जे पोयां लॻल हूंदो आहे। त मोमिन उहो ई आहे, असल मुसलमान उहो ई आहे जेको पंहिंजे लाइ पसंदि करे थो या पंहिंजे लाइ का ख़्वाहिश रखे थो त अॻिले लाइ बि उहा ई ख़्वाहिश रखे। दिलि में कीनो न रखो, दिलि में कंहिंजे लाइ मेर न रखो ऐं हमेशह भलाई सोचो ॿियनि जे लाइ बि। पंहिंजे लाइ जेकॾहिं भलाई सोचो था त ॿियनि जे लाइ बि भलाई सोचो। जी अतशा। जी बिल्कुलु। त ब्रांड्स वग़ैरह ब्रांड्स करायूं था, बिल्कुलु करे था वठूं या त मां सोचां पई त हमदे बारी ताला बि थी वञे। ठीक है। त हमदे बारी ताला जेकॾहिं असां ॿुधणु चाहियूं था, आपसे सुनना चाहेंगे अफसर शेख साहब कि हमदे बारी ताला का नजराना आप पेश कर दें।
तेरी शान हम मनवालो हो, तेरी शान हम मनवालो हो। अल्लाह जल्ला जलालुहु, अल्लाह जल्ला जलालुहु। तेरे नाम पर, 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 ऐ मेरे खुदा मेरा दिल फिदा, मेरी जान फिदा, और मेरी रूह की है यही ग़िज़ा। तेरा नाम लब पे रहे सदा, तेरा नाम लब पे रहे सदा। हो तेरी रज़ा मेरी आरज़ू, हो तेरी रज़ा मेरी आरज़ू, हो तेरी रज़ा मेरी आरज़ू। अल्लाह जल्ला जलालुहु, अल्लाहु अल्लाहु बंदे हरदम अल्लाहु, हरदम अल्लाह, हरदम अल्लाह, हरदम अल्लाह, हरदम अल्लाह, हरदम अल्लाह, हरदम अल्लाहु। अल्लाह बाक़ी मिन कुल्ली फ़ानी, ना कुछ तेरा ना कुछ तेरा ना कुछ मेरा, ओ गाफिल इंसान। सब कुछ जाने जान बूझ के बने हैं क्यों अनजान। दारा और सिकंदर जैसे शहंशाह आलीशान, लाखों मन मट्टी के नीचे बड़े बड़े सुल्तान। तेरी क्या औकात है बंदे, तेरी क्या औकात है बंदे, कुछ भी नहीं है तू। अल्लाह बाक़ी मिन कुल्ली फ़ानी, अल्लाह बाक़ी मिन कुल्ली फ़ानी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। त हिते असां स्पॉन्सर्स जे हवाले सां ॻाल्हि करणु चाहींदासीं। मेन स्पॉन्सर्स सां गॾु आहिनि तलो कुकिंग ऑयल एंड बनास्पति, अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ, टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाय, बेक पॉलर द ट्रू पास्ता एक्सपर्ट, मरहबा गुलबहार जहाँ प्यार वहाँ गुलबहार, हमदर्द रूह अफ़ज़ा, मशरूब मशरिक रूह अफ़ज़ा, राहत जहाँ, पाकुला मिल्क, फुल क्रीम मिल्क, वाइटल प्योर, ज़िंदगी जियो वाइटल टी, क्विज शरबत ट्रूली टेस्टफुली, ऐं सॉफ्ट ड्रिंक्स भी आहिनि डबल अप, कोला, माल्टा, डू मोर, क्विस्टा, नेल्सन पेंट्स, रंग जिंदगी का, नसीम मसाला, ट्रेडिशनल एंड टेस्ट एंड क्वालिटी, मैकडॉनल्ड्स आई एम लविंग इट, आबे दुबई ड्रिंकिंग वाटर, ड्रिंक वेल लिव वेल। जी एहतिशाम। जी बिल्कुलु, प्रोग्राम खे असां अॻिते वधायूं था। ऐं असां सां गॾु किचन में भी माशाल्लाह अली समूस साहब जेके हूंदा आहिनि शेफ़ असांजा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान। जी महिमान रमज़ान जी फुटाल किचन में तव्हां सभिनी खे भलीकार चऊं था। ऐं रोज़ जीअं अॼु बि 2 रेसिपी आहिनि तव्हां सां
ऐं तलो कुकिंग ऑयल में अॼु असां ज़बरदस्त 2 रेसिपियूं पहुचाईंदासीं। अॼु असां वटि आहे सिंधी बिरयानी वाह वाह। जेका असांजे सिंध जी तमामु मशहूरु आहे। ज़बरदस्त। सो उहा आहे ऐं हिकिड़ी गुलबहार जी मरहबा गुलबहार जी असां ख़ूबसूरत हिकिड़ी ड्रिंक ठाहींदासीं। सो 2 रेसिपियूं आहिनि इंशाल्लाह तव्हांखे थोरी देरि में ॾेखारूं था। इंशाल्लाह बस थोड़ी देर में तव्हांजी तरफ़ अचाऊं था ऐं ते ब्रेक जो बि वक़्तु आहे त ॾिसंदा रहो इफ्तार स्पेशल ट्रांसमिशन। मेहमान रमज़ान जल्दी हाज़िर था थियनि। मेहमान रमज़ान जे फटाइल किचन में तव्हांखे भलीकार करे रही आहियां ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त डेली बेसिस ते जेके बि मां रमज़ान ट्रांसमिशन मेहमान रमज़ान में ड्रेसिस वेयर करे रही आहियां, मिराकी जी ड्रेसिस आहिनि। अॼु बि मां मिराकी जी ही ड्रेस पाती आहे। सो ॾिसी सघो था त केॾी ज़बरदस्त हिन जी ड्रेस आहे। अॼु जेका मूंखे पातल आहे चिकनकारी जी मां ड्रेस पाती आहे ऐं चिकनकारी अॼु जे टाइम में काफ़ी पसंद कई थी वञे पई ऐं हिन में डिफरेंट डिज़ाइन्स एंड कलर्स हिन में मौजूदु आहिनि। सो ही जेका ड्रेस आहे इहा आहे मिराकी जी ईद कलेक्शन मां ड्रेस। सो तव्हांखे बि जेकॾहिं बाय करणी आहे त तव्हां हिननि जो पेज विज़िट करे सघो था, इंस्टाग्राम बि विज़िट करे सघो था, हिननि खे व्हाट्सएप ते बि कॉन्टेक्ट करे सघो था। ऐं असां जेका अॼु रेसिपी ठाहे रहिया आहियूं असां तलो कुकिंग ऑयल में ठाहे रहिया आहियूं। तलो जो चवणु आहे अमा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ। त अली भाउ छा पिया ठाहियो अॼु? जी अॼु सिंधी बिरयानी ठहे पई ऐं मां तक़रीबन खे चाढ़े छॾियो होसीं। हीउ ॾिसो माशाल्लाह जो बोर्ड त तयारु आहे असांजो। हिन जो जेको कोरमो आहे उहो तयारु आहे। हाणे मां ॿुधायां हिन में छा छा विधो आहे। मां तक़रीबन 3 वॾा बसर ब्राउन कया अथमि। अधु मां कढे छॾिया आहिनि पोइ असांखे तहे में उनमें कमु ईंदो। सही। उन खां पोइ अदरक लहसुन में मुर्गी विझे हुनखे सुठी तरीक़े सां भुञे। पोइ उनमें मसाला आहिनि। कुटियल मिर्च आहे 2 चम्मच, पीठल मिर्च आहे 1 चम्मच, 3 चमचा पीठल धाणा आहिनि, साबुत जीरो आहे ऐं हल्दी आहे 1 चम्मच ऐं लूणु आहे। इहे मसाला विझी इनखे सुठे तरीक़े सां भुञियो अथमि। पचाए पोइ तक़रीबन 3 टमाटा कटिंग करे उहा विधा अथमि। उन्हनि खे टमाटा में ॻरी विया आहिनि। पोइ तक़रीबन 1.5 प्याली हिन में दही आहे। दही विझी पोइ हिनखे पचण छॾे ॾिनो आहे। माशाल्लाह हाणे असांजो हीउ तयारु आहे। मां जेके चांवर बॉइल करे छॾिया आहिनि हाणे असां हिनजे लॻाईंदासीं ते। तक़रीबन असांजो तयारु आहे ॾिसो। ऐं हीअ जेका असांजी सिंधी बिरयानी पचे पई अॼु तलो कुकिंग ऑयल में पचे रही आहे। ऐं माशाल्लाह तलो कुकिंग ऑयल तव्हां बि पंहिंजे घर में इस्तेमालु कयो। ऐं तॾहिं त असांजा नंढड़ा ॿार चवंदा आहिनि मारियुनि खे अमां तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ। छो जो माशाल्लाह तमामु ज़बरदस्त तेल आहे। तव्हां हिनखे पंहिंजे घर में यूज़ कयो। शहरी में अफ़तारी में पराठनि में तव्हां इस्तेमालु करे सघो था। बिल्कुलु बिल्कुलु। त तव्हां हिनखे तेल लॻायो तेसीं ताईं मां एहतिशाम जी तरफ़ थी हलां। जी बिल्कुलु। असां सां मुफ़्ती ग़ुलाम नईमी साहब असां गॾु आहिनि। त जेको अॼु असांजो टॉपिक हो त पाड़ेसिरियुनि सां असांखे कीअं हलणु घुरिजे, कीअं ज़िंदगी बसर करणु घुरिजे, त उन बारे में असांखे कुझु ॿुधायो। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रमज़ान शरीफ़ जो मुबारक महीनो आहे। हिन मुबारक महीने में जीअं हुकूकुल्लाह आहिनि ईअं हुकूकुल इबाद बि आहिनि। हुकूकुल्लाह यानी अल्लाह ताला जा हक़, नमाज़ रोज़ा हज वग़ैरह। ऐं इहो अर्ज़ु कंदो हलां त हुकूकुल्लाह जे करे अल्लाह माफ़ु करे त उनजी मर्ज़ी आहे बेनियाज़ आहे बेशक। पर हुकूकुल इबाद तेसि ताईं माफ़ु न थींदा जेसि ताईं बाना पाण माफ़ु न कनि। अल्लाह उन्हनि हुकूकुल इबाद में वालिदैन जा हक़ आहिनि, यतीमनि जा हक़ आहिनि, ग़रीबनि जा हक़ आहिनि ऐं पाड़ेसिरियुनि जा हक़ आहिनि। नबी अकरम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त पाड़ेसिरी जा 3 क़िस्म आहिनि। पाड़ेसिरी छा खे चइबो आहे? केरु पाड़ेसिरी आहे? तव्हांजे घर खां 4 तरफ़नि 40 घर। अच्छा। उत्तर ॾखण ओभर ओले 40 घर जेके इहे पाड़ेसिरी आहिनि। इन्हनि में जंहिंजो घर तव्हांजे घर जे वेझो आहे उहो उन्हनि में ज़्यादा हक़दार आहे। सही। पोइ पाड़ेसिरियुनि जा रिश्ता ॾिठा वेंदा। हिकु त तव्हांजे बराबरि में त रहे थो पर तव्हांजो रत जो रिश्तो न आहे। सही। सिर्फ़ु मुस्लमान नाते आहे। पर हिकिड़ो उहो पाड़ेसिरी आहे जेको इस्लाम जो नातो बि आहे, रत जो रिश्तो बि आहे, उहो उन खां वधीक हक़दार आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त जंहिं पाड़े वारे खे ईज़ा ॾिनो ॼण मां मोहम्मद अरबीअ खे ईज़ायो। अल्लाहु अकबर। ऐं जंहिं मां मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ईज़ा ॾिनो उन ॼण अल्लाह सुब्हान व तआला खे नाराज़ कयो। अल्लाहु अकबर। सहाबा किराम रिज़वानुल्लाहि तआला अलैहिम अजमईन वेठा हुआ। हिकिड़ी सहाबी औरत जी ॻाल्हि हली, या रसूल अल्लाह हिकिड़ी औरत आहे, नेक आहे, नमाज़ी आहे, सौम सलात जी पाबंद आहे, हमदर्द आहे ऐं ख़ैरुन्नास जे हिसाब सां इंसान ज़ात सां भलाई करे थी। पर सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि आहे जो पाड़ेसिरियुनि खे ईज़ा ॾिए थी। अच्छा। अल्लाह जे महबूबनि करीमनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
उन जी जेका बि साहबनि तारीफ़ ॿुधाई उहो सभु नेकियुनि खे मदे नज़र रखंदे फरमाई हीअ फिनार, हीअ त जहनमी आहे। अल्लाह अकबर। हालांकि उनजो जेको तारीफ़ करायो वियो त या रसूल अल्लाह नमाज़ी बि आहे, ख़ैरात बि करे थी, हमदर्द बि करे थी, हर नेकी जो कमु अदा करे थी, पर सिर्फ़ु उहो पाड़े वारनि सां सुठो सुहिणो बर्ताव नथी करे त अलाह जे हबीब सभिनी नेकियुनि खे परदो विझी करे फरमाए त जहनमी आहे, छो त अलाह उनजे रसूल जी रज़ा पाड़े वारनि जी रज़ा में आहे। ऐं चाहे पाड़े वारो तव्हांजो रिश्तेदार हुजे, चाहे उहो काफ़र छो न हुजे, असांजो इस्लाम इहो हुकुम थो ॾिए त पाड़े वारनि सां भलाई कई वञे। नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो इहो आंदल दीन इस्लाम मुंहिंजे महबूब करीम जी बारगाह हातिम ताईं तव्हां तारीख़ में ॿुधो हूंदो, वॾो सखी आहे। उनजे ख़ानदान जी हिकिड़ी न्याणी कैदियाणी बणिजी आई महबूबन करीम जे बारगाह में, ऐं उहा नौजवान न्याणी जंहिंजे मथे तां रओ लही वियो हुयो, कैदियाणी हुई। अलाह जे महबूब जी नज़र पई, हबीबन फरमाए बिलाल हीअ वटि चादर वञे हिन न्याणी जे मथे ते रख। या रसूल अल्लाह काफ़र जी न्याणी आहे, हिंदूअ जी न्याणी आहे, दुश्मन जी न्याणी आहे। महबूब जे अखियुनि मुबारकनि में ॻोढ़ा भरे आया, फरमायूं त बिलाल न्याणी त काफ़र जी आहे पर दरबार त मोहम्मद अमीर जी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, क्या बात है। इस्लाम मुकमल ज़ाब्ता हयात, ईअं न रोज़ो सिर्फ़ु सुबुह खां वठी शाम ताईं खाइण पीअण छॾे नालो रोज़ो थोरी आहे। रोज़ो अखियुनि जो आहे, रोज़ो ज़ुबान जो आहे, रोज़ो दिलि जो आहे, रोज़ो सोच जो आहे, रोज़ो दिमाग़ जो आहे। जेकॾहिं सुबुह खां वठी शाम ताईं बुखियो उञो रहण खां पोइ शाम जे टाइम ते रोज़े जी नूरानियत न अचे, रोज़े जो रंग न लॻे, उहा रुहानियत नज़र न अचे, त पोइ सवाइ बुखियो उञो रहण जो ॿियो को फ़ाइदो ई न आहे। सही ॻाल्हि। त लिहाज़ा असांखे घुरिजे असां रोज़ो रखणु सवलो आहे, ऐशाम भाई रोज़ो रखणु सवलो आहे, रोज़े खे संभालणु ॾुखियो आहे। ॾुखियो आहे बिल्कुलु। असां सम्झूं था सिर्फ़ु खाइण पीअण छॾे ॾियण जो नालो रोज़ो आहे, न, हर शइ अलाह उनजे रसूल जे रज़ा जे ख़ातिर हर शइ खां मुंहुं मोड़णु। ज़ुबान जो बि रोज़ो आहे, रोज़ो आहे पर जेकर ॾींहं जो कूड़ थो ॻाल्हाए त हुनजो रोज़ो मुकमल कामिल न रहियो। कननि जो बि रोज़ो आहे, अखियुनि जो बि रोज़ो आहे। तव्हां जीअं पाड़ेसरी जे मथां आया त अलाह जे महबूब जी हदीस मां कल्ह पढ़ी त महबूब ने फरमायो त जीअं इंसान अव्हां जा पाड़ेसरी आहिनि उन्हनि खे ईज़ा न ॾियो, ईअं अव्हां जा मलाइक बि पाड़ेसरी आहिनि, उन्हनि खे बि ईज़ा न ॾियो। साहबनि पुछियो या रसूल अल्लाह मलाइक असांजा पाड़ेसरी? फरमायो हाओ, जीअं अव्हां जे इंसानी पाड़ेसरी खे तकलीफ़ अचे थी, तव्हां जॾहिं बि मस्जिद में अचो त मूरी बसर कची का अहिड़ी शइ न खाई अचो जो तव्हांजे मुंहं में बू पैदा थिए। जो हदीस पाक में अचे थो जॾहिं मोमिन मुस्लमान बावजूद थी करे सुहिणे अंदाज़ में वरतिल क़ुरान तरतीला सुहिणो क़ुरान पढ़ंदो आहे, नमाज़ में तिलावत कंदो आहे त अलाह जा फ़रिश्ता उन जा चप अची चुमंदा आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साहबनि पुछियो या रसूल अल्लाह मलाइक पाड़ेसरी? हबीबनि फरमायो हाओ, किरामन कातिमीन तव्हां असांजे कुल्हनि ते जेके वेठा आहिनि, जेके असांजे नेकियूं लिखनि था, गुनाह लिखनि था, ऐं इहे मलाइक असांजा पाड़ेसरी आहिनि। ऐं जॾहिं तव्हां पंहिंजे ज़ुबान सां माज़ अल्लाह को ग़लीज़ लफ़्ज़ ॻाल्हायो था त मलाइकनि खे तकलीफ़ अचे थी। अल्लाह तव्हां पंहिंजी अखि सां जॾहिं का ख़यानत करियो था, बद नज़री बेपर्दगी थिए थी, तव्हांजे पाड़ेसरी खे तकलीफ़ अचे थी। हबीबन करीम ने फरमायो जॾहिं बि पंहिंजो लिबास तब्दील करियो, भले केर बि न आहे, तव्हां तन्हाई में ख़लवत में आहियो पर पोइ बि सतर पोशी करियो, छो त अलाह जा मलाइक तव्हांजा पाड़ेसरी उहे तव्हां सां गॾु आहिनि। एतिरे क़दुरु। ऐं तमामु प्यारी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त क़यामत ते ॾियारे महबूबन करीम ने फरमायो अलाह ताला फरमाईंदो मुंहिंजा पाड़ेसरी हेॾे अचो। अलाह फरमाईंदो मुंहिंजा पाड़ेसरी हेॾे अचो। या अलाह तुंहिंजा पाड़ेसरी? तूं त ज़ात में सिफ़ात में बेमिसाल आहीं, ला शरीक लहू आहीं, तुंहिंजो को बि शरीक न आहे। या अलाह तुंहिंजा पाड़ेसरी? अलाह ताला फरमाईंदो हा मुंहिंजा बि पाड़ेसरी आहिनि। या अलाह उहे तुंहिंजा पाड़ेसरी कहिड़ा? रब फरमाईंदो मुंहिंजा उहे बाना जेके मस्जिद सां मोहबत कंदा हुआ ऐं मस्जिद में अची करे वक़्तु पंहिंजो गुज़ारींदा हुआ, नमाज़ खां पहिरीं नमाज़ खां बाद में मुंहिंजे घर में अची करे वेहंदा हुआ। अल्लाह जे घर मस्जिद में वक़्तु गुज़ारण वारा मां अल्लाह जा पाड़ेसरी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। ॻाल्हि ॿोल तव्हां सां जारी सारी आहे। जी नात ॿुधी वठूं था अब्दुल रज़ाक हुसैन साहब खां, त तव्हां ॿ टे अशार नात जा शामिल कयो। बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम
सल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओछा गाल मदीने जी ओ दुनिया खाए थी खैरात मदीने जी। ओ मिठड़े मदीने जी धरती भलारी। ओ सोहणे मदीने जी धरती भलारी। प्यारे मदीने जी धरती भलारी। धरती भलारी धरती भलारी सिके दुनिया सारी। सोहणे मदीने जी धरती भलारी। ओ प्यारे मदीने जी धरती भलारी। ओ सालों साल आशिक किरोड़े वंजन था वापस वरजे सुडकी रोन था। सालों साल आशिक किरोड़े वंजन था वापस वरजे सुडकी रोन था। कन मोहबो माणो कन मोहबो माणो कन मोहबो माणो कन जी तैयारी। सोहणे मदीने जी धरती भलारी। ओ प्यारे मदीने जी धरती भलारी। है गुंबद जी रौनक नीलुन जा मंज़र ॾिसी दिल चवे थी अल्लाह अकबर। गुंबद जी रौनक नीलुन जा मंज़र ॾिसी दिल चवे थी अल्लाह अकबर। उते रहमत रब जी उते रहमत रब जी उते रहमत रब जी जारी सारी। सोहणे मदीने जी धरती भलारी। ओ प्यारे मदीने जी धरती भलारी। ऐं ते बाल सिकंदे सिकंदर हलिया विया गाए शान शाही शायर हलिया विया। ओ ते बाल सिकंदे सिकंदर हलिया विया गाए शान शाही शायर हलिया विया। हकीकत में उतरे वडिया बहारी मिठड़े मदीने जी धरती भलारी। सुभान अल्लाह माशाल्लाह। फ़कीर मोहम्मद इब्राहिम कादरी साहब खां असां नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। कुंजन जीव कतार याद मदीनो प्यो है। कुंजन जीव कतार याद मदीनो प्यो। नेण वही व्यानार याद मदीनो प्यो। हूँ मूडे ॾिसी दिए कुर का कयाऊं मूडे ॾिसी दिए कुर का कयाऊं
छेड़े वयूं मुझी तार याद मदीनो पियो छेड़े वयूं मुझी तार याद मदीनो पियो चयमत शायद आथत थियूं चयमत शायद आथत थियूं हर न दिल हुबदार याद मदीनो पियो हर न दिल हुबदार याद मदीनो पियो शाल कबूले अरबी सल्लल्लाह शाल कबूले अरबी सल्लल्लाह अज़मी जा इज़हार याद मदीनो पियो है अज़मी जा इज़हार याद मदीनो पियो कुंजन जी वही कतार याद मदीनो पियो हाँ माशाल्लाह ये माना एंड में जो कोने हाँ माना सुरत में मिला ना सान माशाल्लाह ठीक है मोहम्मद हुसैन कादरी साहब तमाम नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो जो टाइम इलाही शॉर्ट आहे ऐं सना खान अञा इलाही ॿिया बि सारा असां सां गॾु वेठल आहिनि बिस्मिल्लाह रहमान रहीम तुझो नालो मोहम्मद वणियो है बिन नालन हज़ारन खां बिन नालन हज़ारन खां तुझो सुहिणो हुस्न वा सदा का तुझो सुहिणो हुस्न वा सदा चंड तारन सतारन खां चंड तारन सतारन खां हो तुझी दामन काफिया ऐबदारन अबोझन ले तुझी दामन काफिया ऐबदारन अबोझन ले प्यारो पुछंदो अची पहजन है सभनी प्यारन गुलामन खां सभनी प्यारन गुलामन खां हो तो ते अल्लाह अताऊं कयूं नूर जो तो के नरो मिलो वर्ष दे अहमदे मुजतबा सद जा सालन हज़ारन खां सद जा सालन हज़ारन खां हो भाग पंहिंजा भला पायूं तुझी उम्मत मिठायूं भाग पंहिंजा भला पायूं तुझी उम्मत मिठायूं ॿिया सहारा सभई बेबका है तुझे प्यारन सहारन खां तुझे प्यारन सहारन खां तुझो नालो मोहम्मद वणियो नालन हज़ारन सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान सुभान अल्लाह, अल्लाह सुभान माशाल्लाह अल्लाह, माशाल्लाह सुभान माशाल्लाह तमामु बहितरीन हिकु समा ठही वियो आहे ऐं किचन में बि ॾिसूं था त हाणे असांजी रेसिपी किथे पहुती किचन आहे जो भी समा ॾाढो सुठो आहे छो त ज़बरदस्त। सिंधी बिरयानी ठही आहे उहा भी तलो कुकिंग ऑयल में अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ
जी बिल्कुलु दम ते रखी आहे, दम तक़रीबन अची वियो, तव्हां ॾिसी सघो था माशाल्लाह केतिरो ख़ूबसूरत इन जो कलर आयो आहे। तक़रीबन अञा 5 मिंट असांखे इनखे दम ते रखिणो आहे। 5 मिंट अञा आहिनि असां वटि, त जल्दी सां मां तव्हांखे ॿुधायां त इफ्तारी जो ख़ासि बंदोबस्तु कयो आहे मैकडॉनल्ड्स। रमज़ान की बरकतों के साथ मैकडॉनल्ड का ख़ास इफ्तार ऐं मज़ेदार मैकडॉनल्ड इफ्तार मील का एक बाइट और दिल बोले आई एम लविंग इट। जी हाँ, त हाणे ब्रेक जो बि वक़्तु थियो आहे मुंहिंजे ख़्याल सां, त इते वठंदासीं ब्रेक ऐं ॾिसंदा रहो इफ्तार स्पेशल ट्रांसमिशन। महिमान रमज़ान जल्दी हाज़िर था थियनि। महिमान रमज़ान जे फुटाइल किचन में तव्हांखे भलीकार करे रहिया आहियूं ऐं असांजी रेसिपी जेका चिकन सिंधी बिरयानी जेका ठही आहे उहा बि तलो कुकिंग ऑयल में तयारु थी आहे। सो जी अभी असांजी ड्रिंक आहे मरहबा गुलबहार जी शरबत, ऐं तक़रीबन असां 2-3 ॾींहं थी विया ठाहियूं पिया, छो जो एतिरी के ज़बरदस्त आहे। तव्हां बि पंहिंजे घर में ठाहो, अवतार जी जेका रौनक वधायो। ही मूं वटि खीर आहे, तव्हां हिकिड़ो बि इस्तेमालु, मां पाकोला जो इस्तेमालु कंदो आहियां, फुल क्रीम हूंदो आहे। ऐं हीअ इन में शरबत बि मिक्स आहे, ऐं तुक मलंगा जेके हूंदा आहिनि, जेके मुंहिंजे ख़्याल में पंहिंजे सिंधी में नाज़बू जा ॿिज चइबा आहिनि, उहा मिक्स करे रखिया आहिनि। ऐं हीअ जेली आहे, अॼु मां जेली वारी ड्रिंक ठाहींदुसि। जी, त हिन में शरबत ऐं तुक मलंगा मिक्स आहे। मां तक़रीबन 3 खां 4 चम्मच हिन में विझंदुसि। हिकु गिलास में तव्हां जग ठाहे सघो था, पंहिंजे घर में दस्तरखान ते रखे सघो था। ही 3 खां 4 चम्मच हिन में शरबत ऐं तुक मलंगा मिक्स कयो आहे। ऐं हीअ आहे जेली। तव्हां कहिड़े बि कलर जी कलर तव्हांखे पसंदि आहे उहा तव्हां इस्तेमालु करे सघो था। मूंखे वरी स्ट्रॉबेरी पसंदि आहे, इन करे मां स्ट्रॉबेरी वठी आयो आहियां, स्ट्रॉबेरी फ्लेवर। हिन में तक़रीबन 3 खां 4 चम्मच स्ट्रॉबेरी जा मां विझंदुसि, तक़रीबन 4 चम्मच। हीअ ज़बरदस्त हिकु क़िस्म जो फालूदो बि तव्हां इनखे करे सघो था, खाए सघो था इनखे। सो हीअ असांजी अॼु जेका मरहबा जी गुलबहार शरबत अॼुकल्ह तयारु आहे, तव्हां ॾिसी सघो था, तमामु ज़बरदस्त विटामिन सां भरपूर। ऐं सुबुह शहर जो तव्हां अगरि हिकु गिलास पी छॾियो त तव्हांजो सॼो ॾींहुं रोज़ त सुठो गुज़री वेंदो आहे। ज़बरदस्त। ऐं असांजी हीअ रेसिपी जी हीअ बि तक़रीबन असांजी तयारु आहे, हाणे डिश आउट कंदासीं। ज़बरदस्त। त थोरो स्क्रीन ते ॾेखारियो त असांजी सिंधी बिरयानी बिल्कुलु तयारु आहे ऐं थोरी देरि में इनखे असां डिश आउट कंदासीं। जेका असांजी सिंधी बिरयानी ठही आहे तलो कुकिंग ऑयल में, ऐं तलो कुकिंग ऑयल चवणु आहे त अम्मा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। त एहतिशाम जी तरफ़ हलंदासीं हींअर। जी बिल्कुलु, असांजो हींअर मुंहिंजे ख़्याल में त इलाही महिमान ॿियनि बि असांखे जॉइन करे चुका आहिनि। ऐं तव्हांखे असांजी जेकी मुंहिंजी भेण आहे किरण, तव्हांखे बि बर्थडे टू यू। ऐं केक जेको आहे सो इलाही कोशिशि कई, मूं इलाही कोशिशि कई, पर एतिरी मना कई वई जो स्टूडियो सॼो असांजो इन में इलाही सारा लेट थी वई असांखे अचण में न। सो बहरहाल तव्हां सभिनीनि जी दुआऊं आहिनि न, त मुंहिंजे लाइ इहो ई केक आहे, इहो ई गिफ्ट आहे। असांजूं सभु नेक दुआऊं तव्हांजे लाइ आहिनि सॼे रमज़ान में। अलाह साईं तव्हांखे वॾी ॼमार अता फरमाए ऐं तव्हांखे ख़ुशिनारी ज़िंदगी अता फरमाए। सो असांजी भेणूं आहिनि मिराल ख़ान, मुनेमा ख़ान, महक आबिद, ऐं इन खां अलावा साईं नवीद अहमद सुल्तानी साहब असां गॾु आहिनि, ऐं मोहम्मद कमर अहमद असां सां गॾु आहिनि। टाइम बिल्कुलु शॉर्ट आहे ऐं अॼु खणी ईअं चवां त मुक़ाबिलो सख़्तु आहे, टाइम घटि आहे। सो कोशिशि कंदासीं त दो होशियारी आप सुना दें। सबसे पहले आप मुनेमा ख़ान, मिराल ख़ान, अच्छा बिस्मिल्लाह, मिराल ख़ान आप नातो झोली मुंहिंजी आहे खाली, झोली भरिया रसूल अल्लाह, ना है ताकत मुँह में माली, सिगवरिया रसूल अल्लाह, झोली मुंहिंजी आहे खाली, झोली भरिया रसूल अल्लाह,
फरियादा हूँ तुझे दरिया रसूल अल्लाह कि ना है ताकत मुँह में माली से गोबर या रसूल अल्लाह असी तुम्हें जा बचा तुम्हें जा अमर तुम्हें जी अबो तुम्हें जा अमर तुम्हें जी अबो तुम्हें जो पहुंची बज रात अज आका मुझे घर या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। जी असां किचन में हलंदासीं। जी असांजी माशाल्लाह ॿई डिश आउट थी चुकियूं आहिनि। अगरि कैमरो ॾेखारे सघे थो त माशाल्लाह असांजी सिंधी बिरयानी केतिरी ख़ूबसूरत लॻे सिंधी पई। पुलाव सिंधी बिरयानी आहे, सिंधी पुलाव बिरयानी, अलॻि आहे, अच्छा। बिरयानी आहे। सिंधी बिरयानी असांजी अॼु रेसिपी तयारु थी आहे बिरयानी। माशाल्लाह। जी मां हिकिड़ो असांजो क्विज़ जो जेके सॉफ्ट ड्रिंक मार्केट में तमामु बहितरीनु आहिनि, तव्हां वठो पंहिंजी अफ़्तारी जी रौनक वधाओ। हीअ कोला मूंखे पसंदि आहे, सो मुंहिंजे हथ में तव्हां ॾिसी सघो था। तव्हां बि पंहिंजे घर में क्विज़ इस्तेमालु कयो ऐं काफ़ी सॉफ्ट ड्रिंक आहिनि, तव्हां इस्तेमालु करे सघो था। जी हाँ, त हिन में डू मोर भी आहे, डबल अप भी आहे, माल्टा भी आहे ऐं कोला भी आहे। क्विस जी सॉफ्ट ड्रिंक आहे जेका मार्केट में इज़िली अवेलेबल आहे। जी एहतिशाम जी बिल्कुलु ॾिसो स्क्रीन ते त असांजी जेकी सिंधी जेकी बिरयानी आहे उहा बिल्कुलु तयारु थी चुकी आहे। असांजे अॼु अफ़्तारी में महिमान रमज़ान अफ़्तारी अॼु असांजी बिरयानी आहे, सिंधी बिरयानी माशाल्लाह। प्रोग्राम खे थोरो अॻिते वधायूं था ऐं आख़िरी ई घड़ियूं आहिनि, आख़िरी ई समा आहे। सो ना तरफ़ हलूं था। ॿ अशियार सभिनि खे साईं नवीद अहमद सुल्तानी साहिबु तव्हां बि ॿ अशियार ॿुधाए छॾियो, उन खां बाद में वरी असां पंहिंजी भेण खां नातो थिएठूं। काश वो चेहरा मेरी आँख में देखा होता, काश वो चेहरा मेरी आँख ने देखा होता, काश वो चेहरा मेरी आँख ने देखा होता, मुझको तकदीर ने उस दौर में लिखा होता। बातें सुनता मैं कभी पूछता मानी उनकी, बातें सुनता मैं कभी पूछता मानी उनके, आपके सामने असहाब में बैठा होता।
रात में हदीसे उन की हर से रात में सूरज है हदीसे उनकी न आते तो ज़माने में अंधेरा होता, काश वो चेहरा मेरी आँख में देखा। माशाल्लाह नवीद भाई कमाल करे छो तव्हां जी माशाल्लाह भला सलामत रहे तव्हां खे ॿी नात ॿुधूं था मुनीमा खान खां बिस्मिल्लाह। फूलों की है महकार मगर तेरी कलमी है। ओ माँ चूड़ियों की है चहकार मगर तेरी कलमी है। हाँ बस तेरी कमी है। किस्मत ने किया दौलते ममता से महरूम। किस्मत ने किया दौलते ममता से महरूम। दौलत का है अंबार मगर तेरी कमी है। ओ माँ दौलत का है अंबार मगर तेरी कमी है। रमजान की रौनक थी तेरे दम से दोबाला। रमजान की रौनक थी तेरे दम से दोबाला है। इते तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त असां सां गॾु नेल्सन जा गिफ्ट्स आहिनि जेके असांजे गेस्ट सां गॾु वेंदा। ऐं नेल्सन रंग ज़िंदगी का ही असांजी भेण वेठियल आहे, मां इहे गिफ्ट हिननि खे ॾियणु चाहींदसि। ऐं नोफिया जो असां वटि गिफ्ट आहे, मां पंहिंजी हिन भेण खे ॾियणु चाहींदसि। ऐं बोना पापा जो बि गिफ्ट आहे जेको मां पंहिंजी हिन भेण खे ॾियणु चाहींदसि। असांजे भाइरनि लाइ बि गिफ्ट हैम्पर आहिनि नेल्सन जा। इहे साईं नवीद अहमद सुल्तान साहब तव्हांजी तरफ़ ईंदा। ऐं असां सां ॿिया सना ख़ान जी आवाज़ में नाती ॿुधा मोहम्मद कमर अहमद नेल्सन जो गिफ्ट हैम्पर आहे रंग ज़िंदगी का। त आख़िरी में मोकिलण करे छॾियूं बिल्कुलु करे छॾियो टाइम आहे असां बिल्कुलु। ऐं उन खां पोइ ॿिन्ही खां असां नातियूं बि ॿुधंदासीं। एक्स्ट्रो जे लाइ सुहिणा लफ़्ज़ आहिनि त हिकु ख़ूबसूरत चवणी आहे त जेको शख़्स पंहिंजे पाड़ेसरी जे घर खे लोॾींदो त यकीन कयो हुनजो पंहिंजो घर बि किरी पवंदो। ऐं जीअं असां पंहिंजो टॉपिक रखियो हुयो पाड़ेसरी, त उन हवाले सां इहो हिकिड़ो नंढड़ा कुझु लफ़्ज़ हुया जेके मां तव्हांजे ख़िदमत में पेश कया। इंशाअल्लाह ज़िंदगी रही तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। मुंहिंजी तरफ़ां मुंहिंजी तरफ़ां बि अल्लाह निगहबान। जी बिस्मिल्लाह। खुदा है सभी के लिए बाब रहमत, वहाँ कोई रुत
मुरादों से दामन नहीं कोई खाली, कतारे लगाए खड़े हैं सवारी,